हे त गाड़ी चोरी कई अथई। अॼु उहो अशर कंदो मां जो ज़िंदगी में कंहिंजी प्लास भी चोरी न कंदो। चोरी न सफ़ा चोरी न। दे हाल खबर पोई थी ना कांगड़ी पिलाइण सां तो चई तूं असां भी कांगड़ी पिलवान आहियूं। तूं असांखे हिन इलाइक़े में इखला क्या सेखारींदे हाँ जाए घुटो जाए न जाए घुटो जाए खबर पोई साह वञी गीची नंढड़ी छो थी वेंदी मूं वांगुरु खाबो खाब पे ॾिसां वञा तो नवाब घोटी वञा छॾी ॾियो मां हिन तेज़ाब सिंधी पोइ इहा अथई तेज़ाब सिंधी गाॾी इहा अथई हिनखे मां नुक़सानु ॾींदुमि ई ॾींदुमि। न नुक़सान जो डायरेक्ट चोरी था कयूं काय था सही थो चई डायरेक्ट कढूंसि था अॼु को मसलो कोन्हे मूं वटि अहिड़ी चाबी आहे ही त कल्ट सां लैंड क्रूज़र भी चोरी करे सघूं था। राज धोन के 11 मुल्कनि जी पुलिस भी ॻोल्हे कांगड़ी पहलवान के चाहे 50 मुल्कनि जी पुलिस ॻोल्हे न पकड़े सघंदो कोई भी वॾा प्लान रेलन तेज़ाब ॾे मां तो तोसां गॾु आहियां परेशान न थी फार्मी कुकड़ा खे कुही करे हीअं टंगी था साम्हूं सफ़ा हीअं लकुड़ा वांगे कचरा खुंडी में पियो चले मूंखे कांगड़ी पहलवान खे हाणे ख़बर पवंदसि जॾहिं गाॾी ॻोल्हींदो। हाणे ख़बर पवंदी तेज़ाब सिंधी खे जॾहिं थाणनि ते वेंदो ऐं NCO FIR कढाईंदो। बिल्कुलु सही तो चईं उस्ताद तुंहिंजो हुकुम खपे सर लॻे तोसां। तेज़ाब सिंधी मूंखे किचिरा खुंजी वियो छॾियईं मूंखे मच्छर जलेबी सिंगाई मां बेहोश थी वियुसि। हाणे ख़बर पवंदी तेज़ाब सिंधी खे त गाॾी कीअं हलाइबी आहे ऐं गाॾी कीअं वठिबी आहे ऐं गाॾी कीअं चोरी थींदी आहे। उस्ताद पाण त पुराणा नाइन थींदा ॾिस शीशे में अचे त कोन थो पोयां उता शीशे में तो कान थो अचे पोयां अरे भाग गया बिठो थी ख्वाब आयो ख्वाब आहे राति बि मूं ख्वाब ॾिठो आहे ख्वाब आयो बिठो थी सजा बिठो थी अरे बा बिठो थी हिकिड़ो मिंट मां गाॾी जे टायरनि में हवा चेक कयां काॾे गाड़ी घणे वतई तेरा भाव आउं त लिफ्ट वती कांगड़ी पहलान अलाए केॾां हलियो वियो हाणे लही करे कंहिं बाइकारे खां लिफ्ट वठ
न त 15 मिंटनि खां पोइ एम्बुलेंस बि लिफ्ट न ॾींदे। शाबाश पुट खे हलण ई कर। ॾे ख़बर शींहं छाप। तेज़ाब सिंधी हा हिकु ॻाल्हि सम्झ में अची वई। कहिड़ी? ख्वाब भाऊ पता थींदा आहिनि। राति जेको मूं ख्वाब ॾिठो उहो हिन महिल न आहे। पर मां जेको ख़्वाब ॾिसंदो आहियां उहो हक़ीक़त थींदो आहे। उहो कीअं? राति जेको ख़्वाब ॾिठो आहे उनजी ताबीर ॿुधायां? हा हलो त ॾेखारियां थो। हे त गाॾी चोरी कई अथई। अॼु उहो अशर कंदोमांसि जो ज़िंदगी में कंहिंजी प्लास बि चोरी न कंदो। चोरी न सफ़ा चोरी न। कहिड़े बि नवाबनि जे चवण ते चोरी असुल न कजो ऐं ख़ासि तौर ते तेज़ाब सिंधी जणनि जे त वेझो ई न वञिजो।